ओम शांति। अॼु जे वॾे तारीख़ 26/2/2026 अॼु बाबदारे चवनि था मिठे मिठे ॿार सुख ॾियण वारो हिकु बाप खे यादि करो। हिन थोरे समय में योग बल जमा करो त अंत में ॾाढो कमु ईंदो। प्रश्न: बेहद जे वैरागी ॿार, तव्हां कहिड़ी स्मृति तव्हांखे सदा रहणी खपे? उत्तर: ये छीछी असांजो चोलो आहे। हिनखे छॾे असांखे घर वञिणो आहे। ये स्मृति सदा रहे, बाप ऐं वर्षे यादि रहे, ॿियो कुझु बि यादि न अचे। इहो आहे बेहद जो वैराग्य। कर्म कंदे यादि में रहण जो अहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे जो पापनि जो बोझ, कर्म कंदे बाप जी यादि में अहिड़ो रहणो आहे जो पापनि जो बोझ सिर सां उतरी वञे, आत्मा तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वञे। ओम शांति। बाप ॿारनि खे रोज़ु ॾाढो सहज ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। इहा आहे ईश्वरीय पाठशाला। बराबरि गीता में बि चईंदा आहिनि न, भगवान वाच्य। भगवान बाप सभिनि जो हिकु ई आहे। सभु भगवान न थी सघंदा आहिनि, हा सभु ॿार थी सघंदा आहिनि हिकु बाप जा। इहे ज़रूरु बुद्धि में अचिणो खपे कि बाबा स्वर्ग नई दुनिया जी स्थापना करण वारा आहिनि। हुन बाप सां असांखे स्वर्ग जो वरसो ज़रूरु मिलियो हूंदो। इहा ज़रूरु बुद्धि में अचिणो खपे कि बाप स्वर्ग नई दुनिया जी स्थापना करण वारा आहिनि। उन बाप सां असांखे स्वर्ग जो वरसो ज़रूरु मिलियो हूंदो न। भारत में शिव जयंती ॻाइबी आहे, परंतु शिव जयंती कीअं हूंदी आहे इहे त बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बाबा ईंदा ई कल्प जे संगम युग ते आहिनि। ॿारनि खे वरी खां पावन ठाहिण वारा अठाठ वरसो ॾियण। हिन समय सभिनि खे रावण जो श्राप आहे, इन करे सभु दुखी आहिनि। कलयुगी पुराणी दुनिया आहे। इहा हमेशह यादि रखो कि असां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहियूं। जो बि पंहिंजे खे ब्रह्मा कुमार कुमारी सम्झंदा आहिनि उन्हनि खे ज़रूरु इहो सम्झणो खपे कि कल्प कल्प ॾाढे सां ब्रह्मा द्वारा वरसो मिलंदो आहे। एतिरा ढेर ॿार ॿियो कोई बि न थी सघंदा आहिनि। उहो आहे सभिनि जो बाबा। ब्रह्मा बि ॿार आहे न। सभु ॿारनि खे वरसो ॾाढे सां मिलंदो आहे। उन्हनि खे वरसो आहे उन्हनि जो वरसो आहे सतयुग जी राजधानी। इहे बेहद जो बाबा जॾहिं स्वर्ग जा रचयिता आहिनि त ज़रूरु असांखे स्वर्ग जी राजाई ॾिनी हूंदी न बाबा, परंतु इहे भुलिजी वेंदा आहिनि। असांखे स्वर्ग जी बादशाही हुई, परंतु निराकार बाबा कीअं ॾींदा? ज़रूरु ब्रह्मा द्वारा ई ॾींदा। भारत में इन्हनि जो राज्य हुयो। हाणे कल्प जो संगम युग आहे। संगम ते ब्रह्मा आहे तॾहिं त बीके कहलाईंदा आहिनि। अंधश्रद्धा जी त कोई ॻाल्हि ई न आहे। एडॉप्शन आहे न। असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं। ब्रह्मा शिव बाबा जो ॿार आहे। असांखे शिव बाबा सां वरी खां स्वर्ग जी बादशाही मिले थी। पहिरियों बि मिली हुई, जेके 5000 वर्ष थिया हुया। असां देवी देवता धर्म जा हुआसीं। पिछाड़ी ताईं वृद्धि थींदी रहंदी। जे क्राइस्ट आयो क्रिश्चन धर्म हाणे ताईं आहे न, वृद्धि थींदी रहंदी आहे न। उहे ॼाणंदा आहिनि ईअं ई असांजे धर्म जी हाणे स्थापना थिए थी त अंत ताईं वृद्धि थींदी रहंदी। उहे ॼाणंदा आहिनि क्राइस्ट द्वारा असां क्रिश्चन ठहिया आहियूं। अॼु खां 2000 वर्ष पहिरियों क्राइस्ट आयो हुयो। हाणे वृद्धि थिए थी न। पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में अचिणो आहे। तव्हां सतयुग में सतो प्रधान हुयो, पोइ सतो रजो तमो में आयो। तमो प्रधान सृष्टि सां पोइ सतो प्रधान ज़रूरु थींदा आहिनि। नई दुनिया में आदि सनातन देवी देवता धर्म हुयो।
मुख्य धर्म आहिनि चारि। मुख्य धर्म आहिनि चारि। तव्हांजो धर्म अॼुकल्ह हलंदो आहे, हिते बि तव्हां हुन धर्म जा हुयो, लेकिन तव्हां विकारी थियण जे कारण तव्हां पंहिंजे खे देवी देवता कहलाईंदा न आहियो, न कहलाईंदा आहियो। तव्हां हुयो आदि सनातन देवी देवता धर्म जा, परंतु वाम मार्ग में वञण जे कारण तव्हां पतित थी विया आहियो, हिन करे पंहिंजे खे हिंदू चई ॾींदा आहियो। हाणे तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो न, हाणे तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो। ऊचे ते ऊचो आहे शिव बाबा, पोइ तव्हां आहियो ब्राह्मण। तव्हां ब्राह्मणनि खां तव्हां ब्राह्मणनि जो ऊच ते ऊच वर्ण आहे, ब्रह्मा जा ॿार ठहिया आहियो, परंतु वरसो ब्रह्मा सां मिलंदो आहे, परंतु वरसो ब्रह्मा द्वारा मिलंदो आहे शिव बाबा खां। शिव बाबा ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना करनि था। तव्हांजी आत्मा हाणे बाप खे ॼाणे वई आहे। बाबा चवंदा आहिनि कि मुंहिंजे द्वारा मूंखे ॼाणण सां सॼे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज सम्झी वठंदा आहियो। मुंहिंजे द्वारा मूंखे ॼाणण सां तव्हां सॼे सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जी नॉलेज सम्झी वठंदा आहियो। उहो ज्ञान सिर्फ़ु भूमि ई आहे। मां ज्ञान जो सागर आहियां, आनंद जो सागर आहियां, पवित्रता जो सागर आहियां। ज्ञान जो सागर, आनंद जो सागर, पवित्रता जो सागर। 21 जन्म तव्हां पवित्र ठहींदा आहियो, पोइ विषय सागर में पइजी वेंदा आहियो। हाणे ज्ञान जो सागर बाबा तव्हांखे पतित खां पावन ठाहींदा आहिनि। कोई गंगा जो पाणी पावन न ठाहे सघंदो आहे। सनानु करणु वेंदा आहिनि, परंतु पाणी कोई पतित पावन थोरी आहे, उहो त नदियूं आहिनि। सतयुग में बि हूंदियूं, कलयुग में बि आहिनि, पाणी जो फ़र्क़ु रहंदो आहे न। चवंदा बि आहिनि सर्व जो सदगति दाता हिकु राम, उहो ई ज्ञान जो सागर पतित पावन आहे न। बाबा अची करे ज्ञान सम्झाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियो। सत्य त्रेता में भक्ति जा शास्त्र आदि कुझु हूंदा न। तव्हां बाप सां वरसो वठंदा आहियो, सदा सुख जो, सदा सुख जो। ईअं न हुते तव्हांखे गंगा सनानु करिणो आहे या कोई यात्रा करणी आहे। तव्हांजी इहा आहे रूहानी यात्रा, जो कोई मनुष्य सिखलाए न सघंदा आहिनि। बाबा आहिनि सभी आत्माउनि जा बाप। जिस्मानी बाप त अनेक आहिनि, रूहानी बाप त हिकु ई आहे। इहो पको पको यादि करे वठो। बाबा बि पुछंदा आहिनि तव्हांखे केतिरा बाप आहिनि, त मुंहिंजी वेंदा आहिनि कि छा पुछंदा आहिनि। बाबा बि चवंदा आहिनि, अगरि कंहिंखां बाबा पुछनि कि तव्हांखे केतिरा बाप आहिनि, त मुंहिंजी वेंदा आहिनि, इहे छा था पुछनि। बाबा त सभिनि जो हिकु हूंदा आहिनि, 2-3 बाप कीअं हूंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि हुन परमात्मा बाप खे यादि कंदा आहियो दुख में हमेशह चवंदा आहिनि, हे परम पिता परमात्मा असांखे दुखनि सां छिड़ायो। त 2 बाप थी विया, हिकु जिस्मानी बाप, ॿियो रूहानी बाप, जंहिंजी महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां माता पिता सां बालक थींदा, तव्हांजी कृपा ते सुख गनी, ईअं ॻाईंदा आहिनि न। लौकिक माउ बाप सां सुख गनेरे न मिलंदा आहिनि। जॾहिं दुख हूंदो आहे तॾहिं हुन बाप खे सिमरण कंदा आहिनि। जॾहिं दुख थींदो आहे तॾहिं हुन बाप खे सिमरण कंदा आहिनि, हुन बाप खे यादि कंदा आहिनि। हीअ बाबा ई अहिड़ो प्रश्न पुछंदा आहिनि, ॿियो कोई पुछी न सघे कि तव्हांजा घणा बाप आहिनि। भक्ति मार्ग में तव्हां ॻाईंदा आहियो, बाबा तव्हां ईंदव त असां तव्हांजे सवाइ ॿियो कंहिंजी न ॿुधंदासीं। ॿियो सभु दुख ॾींदा आहिनि, तव्हां ई सुख ॾियण वारा आहियो। त बाप जी करे यादि दिलाईंदा आहिनि कि तव्हां छा चवंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो
तव्हां ही ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाईंदा आहियो। मनुष्य ही अहिड़ा पथर बुद्धि आहिनि जो इहे बि न सम्झंदा आहिनि कि पी के छा आहिनि, मम्मा पापा केरु आहिनि। इहे कोई साधु संत न आहिनि। साधु संन्यासियुनि खे गुरु चईंदासीं, माता पिता न चईंदासीं। इहे बाबा खे अची करे दैवी धर्म जी स्थापना कंदा आहिनि। हिते जाते लक्ष्मी नारायण राजा रानी राज्य कंदा हुया, पहिरियों पवित्र हुया, पोइ अपवित्र ठहींदा आहिनि। जो पूज्य हुया उहो पोइ चौरासी जन्म वठंदा आहिनि। पहिरियों बेहद जी बाप सां जो 21 जन्मनि जो सुख जो वरसो मिलंदो आहे। कुमारी उहा जो 21 कुलनि जो उद्धार करे। ये तव्हांजो गायन आहे न। तव्हां ब्रह्मा कुमारियूं, तव्हां कुमारियूं आहियो, गृहस्थी न आहियो। त मतिलबु जो ब्रह्मा कुमारी के आत्मा खे 21 जन्मनि जो वरसो दिलाए उहा कुमारी कहलाए। भल वॾा आहिनि लेकिन मर्जीवा ठहिया आहियो न। सभु बाप जा ॿार बच्चियूं ठहिया आहियो। प्रजापिता ब्रह्मा जा ढेर ॿार आहिनि ऐं वृद्धि खे पाईंदा रहंदा। पोइ इहे सभु देवता ठहींदा। इहे शिव बाबा जो यज्ञ आहे न। इनखे चइबो आहे राजस्व स्वराज्य पाइण जो यज्ञ। राजस्व स्वराज्य पाइण जो यज्ञ। आत्माउनि खे बाप सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। हिन राजस्व अश्वमेध ज्ञान यज्ञ में छा करिणो आहे? शरीर सहित जो कुझु आहे उहो बलिहार करिणो आहे अथवा स्वाहा करिणो आहे। हिन यज्ञ सां तव्हां पोइ राज्य पाईंदा। बाबा यादि दिलाईंदा आहिनि कि भक्ति मार्ग में तव्हां ॻाईंदा आहियो कि हे बाबा, तव्हां जॾहिं ईंदव त असां तव्हां ते बलिहारी वेंदासीं, वारी ॾींदासीं। हाणे तव्हां पंहिंजी कि सभु पी के कुमार ब्रह्म कुमारियूं त सम्झंदा आहियो। भल रहो पंहिंजी कृष्ण व्यवहार में, परंतु पावन रहणो पवंदो है। कमल पुष्प समान पंहिंजे खे आत्मा सम्झो। असां बाबा जा ॿार आहियूं। तव्हां आत्माऊं आशिक आहियो न मुंहिंजी। बाबा चईंदा आहिनि मां हिकु माशूक आहियां। तव्हां मुंहिंजो माशूक खे पुकारंदा आहियो। तव्हां अधु कलाक जा आशिक आहियो जो मूंखे पुकारंदा आहियो। मूंखे परम पिता परमात्मा चईंदा आहिनि मां निराकार आहियां। आत्मा बि निराकार जो हिन शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे। भक्ति मार्ग में बि तव्हांखे पाठ वॼाइणो आहे। भक्ति आहे ही राति अंधियारो में मनुष्य ठोकरियूं खाईंदा रहंदा आहिनि। द्वापर सां वठी करे तव्हां ठोकरियूं खाधियूं आहिनि। हिन समय महा दुख आहे। हाणे पुराणी दुनिया जो अंत आहे। इहो पैसो आदि सभु मिटी में मिली वेंदो। भल कोई करोड़पति आहे, राजा आहे, ॿार पैदा थींदो त सम्झंदो इहा धन असांजे ॿारनि जे लाइ, इहो ख़ुशि थींदो। लेकिन जॾहिं ॾियण जो समय ईंदो आहे तॾहिं एॾो ख़ुशी सां न ॾींदा आहिनि। हाणे जा माउ पीउ असांजा पुत्र पोतरा खाईंदा। बाबा चईंदा आहिनि कुझु बि न खाईंदा। ये दुनिया ई ख़त्म थियण वारी आहे। बाक़ी थोरा समय विघ्न ॾाढा पवंदा, आपस में लड़ंदा, पिछाड़ी में हीअं लड़ंदा जो खून जी नदियूं बहंदियूं। तव्हांजी त कोई सां लड़ाई न आहे। तव्हां योग बल में रहंदा आहियो। तव्हां यादि में रहंदव त कोई बि तव्हांजे साम्हूं बुरे वीचारनि सां ईंदो त उन्हनि खे भयंकर साक्षात्कार थी वेंदो ऐं झटि भॼी वेंदो। अगरि तव्हां योग में रहंदव त है न, तव्हां यादि में रहंदव त कोई बि तव्हांजे साम्हूं बुरे वीचारनि सां ईंदो त उन्हनि खे भयंकर साक्षात्कार थी वेंदो ऐं उहे झटि भॼी वेंदा। तव्हां शिव बाबा खे यादि कंदा आहियो ऐं उहे सभु भॼी वेंदा। उहो
काजू पक्का ॿार आहिनि पुरुषारत में रहंदा आहिनि की मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। बाबा सम्झाईंदा आहिनि हथ गाॾे दिलि यादि शिव बाबा वटि या शिव साधन वटि। ॿारनि खे घर खे बि संभालणो आहे न, परंतु तव्हां आत्मा जो बाप खे यादि करो त पाप जो बोझो उतरी वेंदो। सिर्फ़ु मूंखे यादि करो त सिधो प्रधान ठही वेंदो, परंतु नंबरवार पुरुषारत अनुसार। पोइ तव्हां सभु शरीर छॾे बाबा छॾंदव। बाबा सभी आत्माउनि खे मच्छर सदृश मथे वठी ईंदा। बाबा सभी आत्माउनि खे मच्छर सदृश मथे वठी ईंदा। बाक़ी सॼी दुनिया खे सजायूं खाइणियूं पवंदियूं। भारत में बाक़ी थोरा वञी करे रहंदा, हुनजे लाइ इहा महाभारत लड़ाई आहे। हिते त ॾाढी वृद्धि थींदी, प्रदर्शनी प्रोजेक्टर आदि द्वारा केतिरा ॿुधंदा आहिनि। उहा प्रजा ठहींदी वेंदी आहे, राजा त हिकु ठहींदो, बाक़ी त हूंदी आहे हुनजी प्रजा दासासियूं और राजधानी में ॿिया नंढे नंढे शहरनि जा बि राजा रानी हूंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था वज़ीर बि प्रजा जी लाइन में अची वेंदो। ढेर प्रजा हूंदी, हिकु राजा जी लाखों जे अंदाज़ में प्रजा हूंदी आहे। त राजा रानी खे महिनत करणी पई न। राजा रानी खे महिनत करणी पई। बाबा चईं सभु कुझु कंदे निरंतर मूंखे यादि करो। जीअं आशिक माशूक हूंदा आहिनि न, उन्हनि जो जिस्मानी लव रहंदो आहे। तव्हां ॿार हिन समय आशिक आहियो, तव्हांजो माशूक शिव साजन आया आहिनि। तव्हांजो माशूक शिव साजन ऐं असांखे शिव बाबा असांखे स्वर्ग जी राजधानी करे। जीअं आशिक माशूक हूंदा आहिनि, उन्हनि जो जिस्मानी लव हूंदो आहे। तव्हां ॿार हिन समय आशिक आहियो, तव्हांजो माशूक आयो आहे, तव्हांखे पढ़ाए थो, तव्हांखे पढ़ाइनि था। पढ़ते पढ़ते तव्हां देवी देवता ठही वेंदव। यादि सां विक्रम विनाश थींदा ऐं तव्हां सदैव निरोगी बि ठही वेंदव। पोइ 84 के चक्कर खे बि यादि रखिणो आहे। सतयुग में एतिरा जन्म, त्रेता में एतिरा जन्म। असां देवी देवता धर्म वारनि पूरा 84 जो चक्कर लॻायो आहे। अॻियां हली करे तव्हां ॾाढा वृद्धि खे पाईंदा। तव्हांजा सेंटर्स हज़ारों जे अंदाज़ में थी वेंदा। गली गली में सम्झाईंदा रहंदा। सिर्फ़ु बाप खे ऐं वर्सी खे यादि करो। हाणे हलो घर वापसि। ये त छीछी चोलो आहे, ये बेहद जो वैराग्य आहे न। सन्यासी त सिर्फ़ु हद जो गरबा छॾे वेंदा। उहे त हठ योगी आहिनि, उहे त राजयोग सिखलाए न सघंदा आहिनि। चईंदा आहिनि इहे भक्ति बि अनादि आहे। बाप चईंदा आहिनि इहे भक्ति त द्वापर खां शुरू थींदी आहे। 84 पौड़ियूं उतरी हाणे तव्हां तमो प्रधान ठहिया आहियो। तव्हां देवी देवता हुयो। कृष्ण चईंदा हम सो क्रिश्चन हुयासीं। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में हुयासीं न। बाबा देवी देवता धर्म स्थापना कयो। बाबा देवी देवता धर्म स्थापना कयो। इहे त लक्ष्मी नारायण हुया, उहा हाणे ब्रह्मन ठहिया। हाणे ब्रह्मन ठहिया आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में हुयासीं। बाबा देवी देवता धर्म जी स्थापना कयो। सतयुग में हिकु राजा रानी हुयो, हिकु ई बादशाह हुई। इहे बि ॿारनि साक्षात्कार कयो आहे। तव्हां सभु आदि सनातन धर्म जा हुयो। तव्हां ही 84 जन्म वठंदा आहियो। उहे त चईंदा आहिनि आत्मा रले पाव ईश्वर सर्वव्यापी आहे। इहे त रॉन्ग आहे। सभिनि में आत्मा आहे। उहे कीअं चईंदा आहिनि असां में परमात्मा आहे। उहे त सभु
फादर्स थी वियो आहे, सभिनि में आत्मा आहिनि। केतिरा तमो प्रधान थी विया आहिनि, अॻियां जो ॿुधंदा हुया उहो मञी वठंदा हुया। हाणे बाबा अची करे असांखे सत्य ज्ञान ॾींदा आहिनि, तव्हांखे ज्ञान जे टियों नेत्र ॾिना आहिनि। तव्हां जंहिंसां त सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। अमर कथा बि आहे इहा, बाक़ी सूक्ष्म मतनि में कथा आदि न आहे। इहे सभु भक्ति मार्ग जी सैम्पलिंग आहे। तव्हां अमर कथा ॿुधो था। अमर कथा ॿुधण लाइ, अमर ठहिण लाइ हुते तव्हां ख़ुशी सां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदव। हिते त कोई मरंदो आहे त रोईंदा पिटंदा आहिनि। हुते बीमारी आदि बि न हूंदी, सदैव एवर हेल्दी रहंदासीं। आयु बि वॾी हूंदी, हुते पदकपनो हूंदो ई न। हाणे इहो पको करे वठो कि असां 84 जो चकर पूरो कयो। हाणे बाबा असांखे वठी वञण लाइ आया आहिनि। पावन थियण जी युक्ति बि तव्हांखे बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। सिर्फ़ु मुंहिंजे बाप खे यादि करो, वर्से खे यादि करो। बाबा असांखे पावन थियण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो, वर्से खे यादि करो। सतयुग में 16 कला संपूर्ण, पोइ कला कम थींदी आहे। हाणे तव्हां में कोई कला न आहे। बाबा ई दुख सां छुड़ाए करे सुख में वठी वेंदा आहिनि। इन करे लिबरेटर चइबो आहे न। हिनखे पाण सां गॾु, सभिनि खे पाण सां गॾु वठी वेंदा आहिनि बाबा मथे। तव्हांजे गुरू तव्हांखे साथ थोरी वठी वेंदा। तव्हांजा गुरू तव्हांखे साथ थोरी वठी वेंदा। उहो गुरू हली वेंदो त चेलो गद्दी ते वेंदो आहे। पोइ चेले में ॾाढो गड़बड़ थी वेंदो, पोइ चेलनि में ॾाढो गड़बड़ थी वेंदो, आपस में गद्दी जे लाइ लड़ंदा रहंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां तव्हां आत्माउनि खे साथ वठी वेंदव। तव्हां संपूर्ण न ठहींदव त सजायूं खाईंदव, पद भ्रष्ट थी वेंदव। हिन करे हिते कोई गद्दी जो उहो ई न आहे, बसि साकार में कोई बि निमित आहे। लेकिन असली गद्दी त शिव बाबा वटि आहिनि। शिव बाबा त कंहिंखां कीअं बि करे कमु कराए सघंदा आहिनि। त बाबा चवनि था तव्हां संपूर्ण न ठहींदव त सजायूं खाईंदव, पद भ्रष्ट थी वेंदो। हिते राजधानी स्थापना थिए थी। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, यादि जो अहिड़ो अभ्यास करिणो आहे जो बुरे वीचार वारा साम्हूं ईंदे ई परिवर्तन थी वञे। मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। हिन पुरुषार्थ में रहणो आहे। ॿियो स्वराज पाइण लाइ शरीर सहित जो कुझु बि आहे उहो बलिहारी वञणो। मतलब सभु कुझु बाबा खे ॾेई करे बाबा जी श्रेष्ठ मथे हलो, मतिलबु ट्रस्टी थी करे हलो। जॾहिं हिन रुद्र यज्ञ में सभु स्वाहा कंदव तॾहिं ई राज्य पद मिलंदो। वरदान सहन शक्ति जी विशेषता द्वारा ॿियनि जे संस्कारनि खे परिवर्तन करण वारा दृढ़ संकल्पधारी ठहो। जे ब्रह्मा बाबा ज्ञानी और अज्ञानी आत्माउनि द्वारा इंसल्ट सहन करे उन्हनि खे परिवर्तन कयो त फॉलो फादर करो। हिन जे लाइ पंहिंजे संकल्प में सिर्फ़ु दृढ़ता खे धारण करो। ईअं न सोचो कि केसि ताईं थींदो। सिर्फ़ु थोरो पहिरियों लॻंदो आहे कीअं थींदो, केसि ताईं सहन कंदासीं। लेकिन अगरि तव्हांजे लाइ कोई कुझु चए बि त तव्हां चुप रहो, सहन करे वठो, उहो बि बदिले वेंदो। सिर्फ़ु दिलि शिकस्त न थियो, सिर्फ़ु दिलि शिकस्त न थियो। स्लोगन आहे संगम ते सहन करे वठो, झुकी वञणु ई सभिनि खां वॾी महानता आहे। संगम ते सहन करणु
चुकी वञणु ई सभिनि खां वॾी महानता आहे। अव्यक्त इशारो आहे। बाप दादा चाहींदा आहिनि कि ॿारनि जी पहिरों साथियुनि में सेवा में वायुमंडल में एकता हुजे। कि ॿारनि जी पहिरों साथियुनि में सेवा में वायुमंडल में एकता हुजे। पोइ हिकु बल हिकु भरोसो हुजे। हिकमत हुजे तॾहिं सेवा में सफलता मिलंदी। जीअं नारियल तोड़े करे रिबन कटे करे उद्घाटन कंदा आहिनि, ईअं हिकमत हिकु बल हिकु भरोसो ऐं एकता जी रिबन कटो। या त सदा हिकमत रहींदासीं, हिकु बल ते हलंदासीं, हिक ते भरोसे ते हलंदासीं ऐं एकता में रहींदासीं। ऐं पोइ सर्व खे संतुष्ट ऐं प्रसन्नता जो नारियल फोड़। सर्व जी संतुष्टता ऐं प्रसन्नता जो नारियल फोड़। ये पाणी धरणी में पए पोइ ॾिसो सफलता कीअं थींदी। त हिकमत हिकु बल हिक जे भरोसे एकता में रहो ऐं सर्व खे संतुष्ट कंदा हलो, प्रसन्न कंदा हलो। लेकिन हिकु मत यादि रहे, हीअं न सर्व खे प्रसन्न करण लाइ उन्हनि जी मत ते हलो। सभु हिकु मत हिकु बल हिकु भरोसो जे हिसाब सां एकता में हलो। मतिलबु सभु हिकु मत हिकु बल हिकु भरोसे त उहे एकता में हलंदा ऐं उन सां पोइ सर्व खे संतुष्ट करो ऐं प्रसन्न करो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।